डेमोक्रेसी हमारे प्रोग्राम साई सतापी सिंध सगत दोस्तों ही प्रोग्राम हमारे डायरेक्टर जनरल ज़रिए तोसी ज़रात खाते हुकूमत सिंध तरफा पेश किया तो वने असांजे प्रोग्राम मकसद है आबादगारन खे ज़रिए जान पहुंचाएं असांजे हर प्रोग्राम में असां ज़रिए माहिर मौजूद हूंदा आहिनि। अॼु असां सां सदा पीज़ादो साहब आहिनि, पाण प्लानिंग ऑफिसर आहिनि। अॼु हिन सां गुफ़्तगू कंदासीं, ख़ासि करे असां कणिक जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं ऐं उन खां हवाले सां इलाही असांजा आबादगारनि वी सब्सिडी जो प्रोग्राम हले पियो, बेनज़ीर हारी कार्ड हले पियो, साईं उन में तमामु घणो क्लोज़ली कमु कनि था। त साईं खां मालूमात वठंदासीं ऐं कुझु अहिड़ा सवाल आहिनि जेके असांजे आबादगारनि असांखे हेल्पलाइन ते पुछंदा रहंदा, उन बारे में गुफ़्तगू कंदासीं। सदाम साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो, महिरबानी साईं। सदाम साहब पहिरीं त असांजे दोस्तनि खे तव्हां इहो ॿुधायो त असांजे आबादगार इन ॻाल्हि में कंफ्यूज़ लॻा पिया आहिनि, वी सब्सिडी ऐं बेनज़ीर हारी कार्ड ॿई अलॻि अलॻि शयूं आहिनि। त हू इन में मुंहिंजा पिया थोरो इहो आबादगारनि खे सम्झायो त कहिड़ो प्रोग्राम हीअं हली रहियो आहे, कहिड़े प्रोग्राम जो एम थी रहियो आहे, ॿिन्ही प्रोग्रामनि मां आबादगारनि खे छा मिलंदो? हाँ साईं, पहिरें त ॻाल्हि असां कंदासीं जेको आहे हींअर जेको प्रोग्राम असां वटि हले पियो उहो सिंध वीट ग्रोवर सपोर्ट प्रोग्राम हले पियो। त हाणे सिंध वीट ग्रोवर जेको सपोर्ट प्रोग्राम आहे उहो असांजो हिकिड़ो अलॻि प्रोग्राम आहे ऐं बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे उहो असांजो अलॻि प्रोग्राम आहे। हाणे जेको सिंध वीट ग्रोवर जेको सपोर्ट प्रोग्राम आहे उन में जेके असांजा सिंध जा जेके ग्रोवर आहिनि जेके वीट खाइनि था उन्हनि खे जेको आहे असां DAP ऐं यूरिया जे जेको भाण आहे उन जे मद में जेको आहे असां पेमेंट ॾियूं पिया। त सिंध जा काफ़ी आबादगार आहिनि जिन जी रजिस्ट्रेशन थी चुकी आहे, तक़रीबन उहे असांजा 4 लख आबादगार आहिनि जिन खे जेकी आहे हीअ सब्सिडी मिली वेंदी। ऐं कुझु फार्म अहिड़ा बि आहिनि जिन जा फार्म त भरिया विया हुया पर कंहिं टेक्निकल एरर जे सबब या इंटरनेट जे सबब उन्हनि जा फार्म जेके हुया उहे सबमिट में जेको आहे फासी विया। त उहा जेकी आहे डेटा उन्हनि जी जेको आहे असांजे रेवेन्यू डिपार्टमेंट ताईं न पहुची सघी ऐं उहा डेटा असांजी शो बि न पई थिए, त उहे आबादगारनि जी जेकी डेटा आहे उहा उते रहिजी वई आहे। हाणे जेके काफ़ी आबादगार आहिनि जिन जी डेटा उहा असां वटि टाइम ते पुॼी वई ऐं उन डेटा में कंहिं बि क़िस्म जा जेके हा उहे एरर या ग़लतियूं न हुयूं, त उन्हनि जूं असां मुख़्तलिफ़ बेंचुनि में जेको आहे डेटा ठाहे करे सिंध बैंक खे जेको आहे असां रवानी कईसीं। हाणे जेकी सिंध बैंक जेकी आहे पेमेंट पहुचाए थी उन में सिंध बैंक में बि कुझु उन्हनि जा प्रोसेस आहे जिन मां जेको आहे असांजी डेटा गुज़रे पई। त पहिरीं त प्रोसेस इहो आहे त जेकी सिंध बैंक आहे उन डेटा खे जेको आहे क्लीन करे पई, त उन में जेके बि एरर्स आहिनि या कंहिं माण्हूअ जो जेको आहे नालो पूरो न आहे या कंहिंजो जेको आहे NIC ग़लति आहे या कंहिंजी डेट ऑफ बर्थ में मसइलो आहे या कंहिंजी डेट ऑफ इशू एक्सपायरी जेकी आहे उन में मसइलो आहे, त हू पहिरियों उन्हनि खे जेको आहे हाईलाइट कनि पिया, उनखे करेक्ट कनि पिया ऐं बाद में जेको आहे उन्हनि आबादगारनि जे जेके आहे अकाउंट में पेमेंट पिया मोकिलनि। हाणे उन्हनि अकाउंटनि में कुझु असां सां अहिड़ो मसइलो पियो अचे जेके आबादगार आहिनि जिन फार्म वग़ैरह पंहिंजा भराया त आहिनि पर उन में छा थियो आहे त आबादगारनि जी जेकी इंफॉर्मेशन आहे जंहिंमें उनजो कार्ड जो CNIC कार्ड जो नंबर या उनजो नालो जेको आहे उहो रियल फार्मर जो ई आहे, पर जंहिं अकाउंट में उनखे पेमेंट ॾिनी पई वञे त घणा आबादगारनि जेको आहे उहे अकाउंट नंबर पंहिंजा जेके आहिनि उहे कुझु असांखे मट ॾिना आहिनि जिन ते माना सिंध बैंक जेको आहे उहा कंफ्यूज़ थिए पई त उनखे पेमेंट मोकिलण जे लाइ। त इहो हाणे ॿी ॻाल्हि इहो त कुझु आबादगार जिन जी जेकी आहे मुख़्तलिफ़ ब्रांचिस में अकाउंट आहिनि, कंहिंजो जेको आहे सिंध बैंक में आहे त उनजी पेमेंट जल्द अची थी वञे, कंहिंजी HPL में जेको आहे अकाउंट ठहियल आहे या कंहिंजो UBL बैंक में आहे, कंहिंजो नेशनल बैंक में आहे, त सिंध बैंक बि जेको आहे उन्हनि खे उन्हनि जे अकाउंटनि में जेको आहे पेमेंट मोकिले थी। बाक़ी लाज़मी आहे त जेकॾहिं सिंध बैंक जेको आहे उन्हनि खे पंहिंजे अकाउंट मां कंहिं ॿिए अकाउंट में जॾहिं पेमेंट मोकिले थी त लाज़मी आहे उन में बैंकुनि जा पंहिंजा कुझु जेके आहिनि प्रोसेस आहिनि लीगल जे हिसाब सां त हू उनखे प्रॉपर तरीक़े सां चेक करे पोइ उन्हनि में वरी पेमेंट मोकिलीनि था। वरी कुझु आबादगार अहिड़ा आहिनि जिन जा सिर्फ़ु असां वटि NIC नंबर आहिनि ऐं उन्हनि जो कंहिं सिंध जे माना बैंक में अकाउंट न खुलियल आहे त असां उन्हनि खे HBL जेको आहे कनेक्ट जे तरफ़ां पैसा था मोकिलियूं। हाणे सिंध जा कुझु आबादगार अहिड़ा आहिनि जिन खे जेको आहे मैसेज अची वियो आहे त तव्हांजो HBL कनेक्ट में जेको आहे पैसा अची विया आहिनि। हाणे उहो मैसेज फ़िलहाल उन्हनि खे जेको आहे अचे पियो सिंध बैंक जे तरफ़ां। हाणे सिंध बैंक जे तरफ़ां उन्हनि खे मैसेज कीअं पियो अचे त सिंध बैंक जॾहिं उन्हनि आबादगारनि जी लिस्ट सिंध बैंक पुॼे थी उहो उन ते प्रोसेस करणु शुरू कनि था या उहा लिस्ट HBL वारनि सां जॾहिं शेयर कनि था त हुननि खे सिंध बैंक जे तरफ़ां हिकिड़ो मैसेज हलियो थो वञे त तव्हांजे अकाउंट में जेको आहे पेमेंट अची वई आहे ऐं तव्हां पंहिंजो HBL कनेक्ट था कढो। त जिन आबादगारनि जो उन लिस्ट में जेकॾहिं नालो आहे त पोइ उनखे कुझु ॾींहंनि जे अंदरि जेकी आहे उनजी पेमेंट अची थी वञे ऐं जेकॾहिं उन्हनि जी पेमेंट न आहे त उन्हनि आबादगारनि खे थोरो सब्र करणु घुरिजे। हाणे उनजो मसइलो इहो आहे त जॾहिं HBL कनेक्ट वारा आहिनि उन्हनि वटि जेकी लिस्ट अचे थी त हू उन अकाउंट ते मुख़्तलिफ़ तरीक़नि जा हिकिड़ा टैग लॻाइनि था, उन टैग जे करे उन्हनि जी जेकी रियल डेटा आहे उहो उनखे सर्च कनि था ऐं उनखे करेक्ट कनि था ऐं जंहिं करे उन्हनि जे अकाउंट में जेकी अमाउंट आहे उहो मोकिलनि था। हाणे HBL कनेक्ट में जेको अकाउंट उहो टोटल त पेमेंट मोकिले था छॾनि पर उनजी जेको आहे उनजी टोटल आबादगार जेकी पेमेंट आहे उहा 50,000 जी उनजी लिमिट आहे, उन खां वधीक उन में पेमेंट जेकी आहे नथी निकिरे। त उहे आबादगार जिन खे माना जेको आहे सिंध बैंक जे तरफ़ां मैसेज अची थो वञे पर HBL वटि उन्हनि जी डेटा न आहे त उहे जॾहिं डिवाइस वटि वञनि था त उनजे अकाउंट में पेमेंट जेकी आहे उहो ज़ीरो ॿुधाई थी वञे। ज़ीरो इन करे ॿुधाई थी वञे त HBL सां उहा सिंध बैंक जे तरफ़ां लिस्ट शेयर ई न आहे थियल। लिस्ट जॾहिं शेयर थींदी त पोइ HBL उन ते पंहिंजो टैगिंग करे थी, पोइ उन मुख़्तलिफ़ टैगिंग जे माना प्रोसेस मां जॾहिं NIC निकिरनि था पोइ बाद में जेको आहे उन्हनि जे अकाउंट में जेको आहे पेमेंट हली थी वञे। हाणे वरी कुझु आबादगार अहिड़ा आहिनि जेके HBL कनेक्ट ते वञनि था या वरी सिंध बैंक ते वञनि था
त उते बि उन्हनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ मुश्किलातूं जेको आहे नज़र में अचनि थियूं। त जेको आहे तव्हांजो बेनज़ीर हारी कार्ड आहे उन में तव्हांजी पेमेंट अची वई आहे, या वरी उनखे HBL कनेक्ट ते वञनि था त तव्हांजो जेको आहे फिंगर जेकी आहे उहा मैच नथी थिए या लॻे नथी। हाणे जिन आबादगारनि जी सिंध बैंक में फिगर जेको आहे मैच नथी थिए या HBL कनेक्ट में मैच नथी थिए, त उहे जेके आहिनि जेके सिंध जूं जेके गवर्नमेंट हॉस्पिटल आहिनि, स्किन जेको डिपार्टमेंट उन्हनि वटि आहे, उते उन वार्ड में वञी करे उते उन्हनि खे मेडिकल जो हिकिड़ो जेको आहे सर्टिफिकेट मिलंदो आहे ऐं उहो नादरा जे तरफ़ां बि मिलंदो। इहे ॿई सर्टिफिकेट खणी करे हू जॾहिं उन HBL कनेक्ट वारे ऐं सिंध बैंक वटि पहुचंदा त हू उन्हनि जो थोरो उन्हनि जो प्रोसेस करे या त उनखे उन महिल सिंध कार्ड बेनज़ीर हारी कार्ड जा पेमेंट मिली थी वञे, ऐं जिन जो वरी अपडेट सिस्टम नथो थिए त पोइ वरी उन्हनि खे तक़रीबन 2 ॾींहं लॻी था वञनि या हफ़्तो बि लॻी थो वञे। उहो वरी पंहिंजो बैंक जो हिकिड़ो इंटरनेट जे हिसाब सां उनजो नेटवर्क हिकिड़ो प्रोसेस आहे जेको उन में टाइम लॻी थो वञे। त जिन बि आबादगारनि जी टोटल डेटा 4 लख जेकी असां वटि अची चुकी आहे ऐं उहा वेरीफाई थी चुकी आहे ऐं उहे आबादगार जेके आहिनि परेशान न थियनि, उन्हनि सभिनी खे जेको आहे पेमेंट मिलंदी। पर जेके उन्हनि जे अकाउंटनि में मिस्टेक अचनि पयूं या उन्हनि जे डेटा में मिस्टेक अचे पई त असां उनखे इंटरनली जेको आहे उहे करेक्ट कयूं पिया ऐं इंशाल्लाह आस्ते आस्ते पेमेंट जेकी आहे उन्हनि आबादगारनि ताईं जेकी आहे उहा वञी रही आहे। ॾाढो सुठो सदाम साहब, तव्हां आबादगारनि खे तमामु घणो हुननि जो मुंझाव ऐं परेशानी हुई त मैसेज अचे पियो, पैसा कोन था अचनि, तव्हां ॾाढे सुठे नमूने सां हुनखे सम्झायो त जेसीं मिसाल तौरु मैसेज अची वञे त उन खां पोइ डॉक्यूमेंटेशन थिए थी, उहो प्रोसेस अचे थो, उहे लिस्टूं अचनि थियूं, वेरीफाई थियनि थियूं, मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रनि थियूं। मैसेज जेको इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे उहो क्विक उन्हनि खे पहुची थो वञे थो, पर हुननि में बेचैनी पई थिए त असांखे जेको आहे पैसा कोन मिलंदो। तव्हां तमामु ॾाढो सुठो ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह जेके हिन दफ़े ताईं वेरीफाई थी विया आहिनि 4.5 लख तव्हां जेके डेटा ॿुधाया उन्हनि सभिनी खे जेको आहे सो मिलंदो, सभिनी खे मिलंदो जेके बि वेरीफाई थी चुका आहे। अच्छा, कुझु हाणे माण्हू पुछनि था बीट सब्सिडी जे हवाले सां उहा डेट पंहिंजी जेका आहे ख़तम थी चुकी आहे। सर उहा फार्म भरण जी जेकी डेट हुई उहा असांजी तक़रीबन 8 नवंबर हुई, त उन ते जेतिरा बि फार्म असांजा फील्ड असिस्टेंट भरे चुका हुया त उहा डेटा असांजी जेकी आहे चढ़ी वई हुई, त उन्हनि जी वरी ॿीहर जेकी आहे एंट्री कंहिं आबादगार जी जेको आहे न थींदी। बाक़ी जेको आहे असांजी टारगेट जेको असांजो 4 लख जो रहियल हुयो, त जेके रजिस्टर असांजा FA कया हुया त उन 4 लख ई फार्मरनि खे वरी असांजो जेको आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जो जेको मुख़्तियारकार हो उनखे करणी हुई। त हाणे उन्हनि जी बि जेको आहे ID तक़रीबन असांखे उनखे महीनो खनि थी वेंदो, त उन्हनि जी बि IDs जेको आहे असां बंदि करे छॾी आहे, छो जो असांजो जेको वेरीफाइड वारो जेको टारगेट हो असांजो मुकमिल थी चुको आहे। त हाणे जेको आहे उन्हनि जी बि IDs जेके आहिनि उहे बंदि थी चुको आहिनि। त हाणे जेके माना असांजा कार्ड वेरीफाई थी चुका फार्मरनि जे डेटा जे हिसाब सां उहे ई थींदा, ऐं वधीक जेकी आहे हाणे का बि जेकी आहे असांजी एंट्री वेरिफिकेशन जे लाइ या वरी न्यू रजिस्ट्रेशन जे लाइ उहा कोन थींदी। अच्छा सदाम साहब, हिते दोस्तनि खे लाइ क्लियर कयूं त तव्हांजी जेका ID क्लोज थियण मां मुराद आहे उहा आहे वीट सब्सिडी जी। जॾहिं त बेनज़ीर हारी कार्ड लाइ इहो अञा कमु हलंदो आहे। सर बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ त अञा ताईं कमु हलंदो। उन जी असांजी जेकी टारगेट जी जेकी डेडलाइन आहे उहा साढा जेको आहे 14 लख आहे। 14.5 लख जेसीं ताईं असांजा बेनज़ीर हारी कार्ड नथा ठहनि तेसीं ताईं जेको आहे ही IDs असांजो रन हूंदियूं, ऐं फील्ड में जेके असांजा जेके फील्ड असिस्टेंट उहे पाण फॉर्म भरनि पिया, ऐं असांजा गूगल ते बि जेकी आहे उहा असांजी वेबसाइट आहे www.gos बेनज़ीर हारी कार्ड जे नाले सां। त आबादगार जेको आहे पंहिंजे घर में वेही करे पंहिंजी सॼी इंफॉर्मेशन जेको आहे जेको लिखियलु पढ़ियल असांजो आबादगार आहे जेको मोबाइल या लैपटॉप ॼाणे थो त उहो पंहिंजी करेक्ट डेटा जेकी आहे पाण भरे ऐं पंहिंजो जेको आहे बेनज़ीर हारी कार्ड हासिल करे सघे थो। पर हिन प्रोग्राम में ऐं जेको आहे हारी कार्ड में हिकिड़ो ॿियो वॾो जेको आहे उहो डिफरेंस आहे, त उन में थोरा असांजा आबादगारनि खे ख़्यालु करणु खपंदो। त जेको असांजो वीट जो प्रोग्राम हुयो उन में असां जेको आहे फोती पोता वारा जेके असांजा हुया आबादगार, असां उन्हनि खे बि जेको आहे मुस्तफ़ीद कयो पिए त उहे बि पंहिंजो जेको आहे फार्म भराए सघनि था। पर बेनज़ीर हारी कार्ड उन खां थोरो अलॻि आहे। उन में छा आहे त जेको आबादगार सतो फार्म ज़मीन उनजे नाले ते हुजे या सते फार्म में अगरि उनजो हिसो शामिल आहे त उहो पंहिंजे हिसे ते जेको आहे फार्म भरे सघे थो, ऐं उन ते असांजो जेको आहे फोती पोटा बि कोन हलंदी, नई वरी असांजो उन ते एफिडेविट वग़ैरह हलंदो। सिर्फ़ु जेको ज़मीन जंहिंजे नाले ते आहे बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे उहो भरे सघे थो। ऐं आबादगारनि जे लाइ असां हिकिड़ी ॿी इहा बि सहूलियत बेनज़ीर हारी कार्ड में रखियो आहे त हू अगरि ज़मीन उनजी सिंध जे कंहिं बि कुंड कुड़िछ में हुजे ऐं जेकॾहिं ज़मीन उनजी घुटकी में आहे त हू रहे हैदराबाद में थो, त हू हैदराबाद जी जेकी हुनखे नज़दीक जेकी आहे ब्रांच पए थी उहो उनजो जेकॾहिं एड्रेस लिखंदो त मूंखे जेको आहे कासमाबाद में खपे या लतीफ़ाबाद में खपे या सिटीज़न कॉलोनी में खपे, त उनजो हारी कार्ड उन ई ब्रांच में जेको आहे ईंदो। ज़मीन भली हुनजी सिंध जे जेको आहे उहा कंहिं बि ज़िले में हुजे छो न हुजे। ऐं उन में इहो आहे त बेनज़ीर हारी कार्ड जी जेको आहे उनजी का बि असांजी जेको आहे कंहिं बि क़िस्म जी का फीस कोन्हे का, ऐं उहो तमामु जेको आहे फ्री आहे। चाहे असांजो जेको आहे FA जी रजिस्ट्रेशन हुजे या रेवेन्यू डिपार्टमेंट खां जेकी उनजी वेरिफिकेशन थिए थी उनजे कंहिं बि क़िस्म जी जेकी आहे उहा फीस उन खां नथी वधी वञे। अच्छा, ॾाढो सुठो सदाम साहब। इन में आबादगारनि जी काफ़ी कंफ्यूजन हुई त जेको आहे सो कंहिंजे हवाले सां फोत थी वियो त इन में परेशान आहे फोती खाते हवाले सां, त तव्हां क्लियर उन्हनि खे ॿुधाए छॾियो त कहिड़ा दोस्त जेके आहिनि से बेनज़ीर हारी कार्ड लाइ एलिजिबल हुआ
थींदा ऐं कहिड़ा जेके आहिनि सब्सिडी मां फ़ाइदो हासिल करे सघिया उन जे लाइ रिक्वायरमेंट्स आहे। हिन जे लाइ सतो फॉर्म रिक्वायर आहे बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ हिकु त तस्वीर शनाख्ती कार्ड ऐं लाज़मी आहे त जेको माण्हू बेनज़ीर हारी कार्ड अप्लाई करे उन सते फॉर्म में उनजो नालो हुजे, उनजे नाले हुजे ऐं उनजो शेयर में क्लियर जेको आहे सो लिखियल हुजे। हाँ सी उहो ई भरे सघे थो जेको उहो ई भरे फॉर्म ते नालो अच्छा जिन दोस्तनि असां हींअर काफ़ी दोस्तनि जा जेके हुआ अलहमदुलिल्लाह एग्रीकल्चर डिपार्टमेंट मां निकिरी विया आहिनि, हाणे LRD में पहुता आहिनि। हाँ तव्हां LRD खां पोइ अॻियां जो छा मरेलो आहे? सही हाणे LRD खां पोइ उनजो मरहलो इहो ई आहे त उहा डेटा जेके आहे असांजे जेको आहे सेंट्रल सेल जेको आहे DG ऑफिस आहे उहो उते अचे थी। उन जी वरी डेटा जेके आहे मुख़्तलिफ़ मरहलनि में असां उनजी जेको आहे क्लीनिंग कंदा आहियूं। त माना जेकी असांजो आबादगार पाण डेटा भरे थो त उन में किथे कंहिंजो NIC में मिस्टेक आहे, कंहिंजी डेट ऑफ बर्थ में माना मसइलो आहे, कंहिंजे NIC नंबर में मसइलो आहे या उनजे एड्रेस में मसइलो आहे या वरी के आबादगार अहिड़ा आहिनि जेके मदर जो नालो जेको आहे नथा लिखनि त तव्हां बैंक जे रिकॉर्ड जे हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे तव्हांजो अकाउंट ओपन करण जे लाइ तव्हांजे माउ जो जेको नालो हूंदो आहे उहो तमामु अहम ज़रूरी आहे ऐं उहो काफ़ी आबादगारनि जो जेको आहे मिस आहे। पोइ जॾहिं उहा डेटा असां वटि ईंदी आहे असां उनखे चेक कंदा आहियूं त उन में जेके बि एरर हूंदा आहिनि या वरी कुझु आबादगार छा कंदा आहिनि त उहो पंहिंजो हारी कार्ड जे डेटा में छा था कनि 2 दफ़ा भरनि था साॻे तपे में ऐं असां उनजी दह बि ॾिसूं था, सर्वे नंबर बि ॾिसूं था त सर्वे नंबर दह ऐं उहा उनजी जेकी आहे हिकिड़ी आहे ऐं उनजी एंट्रीज़ जेके आहिनि 2 खां 3 दफ़ा अची थी वञनि। पोइ उहो असां उनजी डेटा जेके आहे पाण वटि रोके छॾींदा आहियूं ऐं उहा असांजो जेको ज़िलो आहे जेको उनजो लाॻापियल आहे असां उन सां शेयर कंदा आहियूं त हीउ जेको फार्मर आहे इन पंहिंजो फार्म जेको आहे 2 दफ़ा भरियो आहे या 3 दफ़ा भरियो आहे। हाणे तव्हां वटि जेके इन जा रियल जा तव्हां वटि असुल इन जा डॉक्यूमेंट पिया आहिनि तव्हां इनखे ॾिसो ऐं जेकॾहिं इन जी एंट्री जेकी आहे उहा हिकिड़ो दफ़ो जेको आहे सही आहे ऐं ॿी जेकी एंट्री जेके आहिनि उन ग़लति पंहिंजूं हयूं आहिनि त पोइ हू वरी उहा डेटा असांखे जेको आहे 2 एंट्रियूं उनजी डिलीट करे ऐं कट करे उहा असांखे मोकिलींदा आहिनि। पोइ वरी असां उन ते पंहिंजो हिते जेको आहे कमु करे उनखे सुठे नमूने सां पोइ वरी सिंध बैंक सां जेको आहे शेयर कयूं था। पोइ वरी सिंध बैंक जा पंहिंजा उते जेके आहिनि उनजा प्रोसेस आहिनि उनखे हारी कार्ड ठाहिण जे लाइ पोइ जीअं ई कार्ड उनजो ठही थो वञे त उनखे पाण खे बि मैसेज अची थो वञे या वरी जेको आहे सिंध बैंक जेको आहे उन सां पाण जेको आहे कॉन्टेक्ट करे थी। वरी कुझु आबादगार अहिड़ा आहिनि जिन जो हारी कार्ड ठही थो वञे पर उन्हनि जो नंबर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेको आहे नेटवर्क में कन्वर्ट आहे त पोइ वरी उन्हनि खे जेको आहे मैसेजिस न पिया वञनि त पोइ वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी सिंध बैंक जो जेके नुमाइंदा आहिनि उहे पाण उन सां कॉन्टेक्ट में अची करे उन्हनि आबादगारनि खे रहनुमाई कनि था त तव्हांजो फलाणी ब्रांच में जेको आहे उहो बेनज़ीर हारी कार्ड पहुची वियो आहे ऐं तव्हां जेको आहे अची पंहिंजो कार्ड जेको आहे खणी वञो। ॾाढो सुठो दोस्तों, हाणे इहे कुझु अहम मसइला हुआ जीअं सदाम साहब ॿुधायो त किथे असुल में जेके असांजा आबादगार भरियो पियो उन में इहो कॉलम हो त तव्हां पंहिंजी वालदा जो जेको आहे सो नालो लिखंदो उन में का कुझु का ग़लती थी वई आहे ऐं कुझु माण्हू उन कॉलम खे छॾियो हालांकि इंपॉर्टेंट कॉलम हो पंहिंजी वालदा जो जेको आहे सो भरणु ऐं उन खां पोइ वरी इन में मिस्टेक थी आहे कुझु शनाख़्त कार्डनि में एरर अची विया आहिनि जंहिं जेके कुझु दोस्तनि वरी जीअं सदाम साहब तव्हांखे क्लियर ॿुधायो त असां मिसाल तौर यूफोन जो आहे उन वरी कन्वर्ट करे छॾियो ज़ोन में कंहिंजो मोबिलिक जो त इन जे करे जॾहिं मैसेज उन कंपनी जा वञनि था त उतां अव्हां जो नंबर जेको आहे सो वरी चेंज थियल आहे इन में थोरो टाइम लॻे थो या वरी जॾहिं मैसेज अची वञे थो त आबादगार परेशान थिए थो भई मुंहिंजो मैसेज अची वियो मुंहिंजा पैसा कोन ईंदा त दोस्तो पैसा अव्हां जा ईंदा जीअं साईं तव्हांखे ॿुधायो इन में 2 टे ॾींहं लॻंदा शिफ्ट थींदा मिसाल तौर मुख़्तलिफ़ बैंकुनि जा आहिनि इलाही HBL आहे या ॿिया जेके आहिनि असांजा इदारनि वटि आहिनि त उन में पैसा अचनि में देरि लॻंदी। इहो को तमामु साफ़ ऐं शफ़ाफ़ जेका सो प्रोसेस आहे। हीअं दोस्त जो हिकिड़ो सवाल पियो लिखियल आहे असां वटि साम्हूं नज़र पियो अचे त हारी कार्ड जेको आहे उन जे लाइ दोस्त अप्लाई कयो उहो भरियो उहो वेरीफाई थी वियो हाणे उहो जेको आहे सो सदाम साहब चए पियो त LRD वटि रहियल आहे त मुख़्तियार कार्ड वटि त उतां पोइ अलहमदुलिल्लाह वेरिफिकेशन थी उतां बि वेरिफिकेशन थिए थी त असांजी जेको आहे डेटा जेकी आहे वेरीफाइड जी असां छा कंदा आहियूं त असांजी जेको आहे वीकली हिकिड़ी प्रोग्रेस जेको आहे रिपोर्ट निकिरंदी आहे त टोटल असांजा सिंध में जेके आहिनि केतिरा फार्म जेके आहिनि असांजे FA भरिया आहिनि केतिरा जेके आहिनि सिंध में आबादगारनि पाण भरिया आहिनि ऐं केतिरा जेके आहिनि असांजे FA IDA जे थ्रू भरिया आहिनि ऐं केतिरा जेके आहिनि असांजा जेके आहिनि उहे रेवेन्यू डिपार्टमेंट में पेंडिंग में पिया आहिनि उहा जेकी आहे असांजी प्रोग्रेस रिपोर्ट आहे सिंध रेवेन्यू बोर्ड जो जेको मेंबर आहे उन सां शेयर कई वेंदी आहे ऐं उन खां पोइ असांजो जेको आहे सेक्रेटरी साहब जो लगातार उन सां मीटिंग थींदियूं आहिनि ऐं उहे बि असांजूं आहिस्ता आहिस्ता जेका आहे उतां जी डेटा बि जेको आहे वेरीफाई थी ईंदी आहे ऐं तक़रीबन हींअर बि असां वटि जेको आहे 60 खां 70 हज़ार जी डेटा उहा ऑनलाइन जी वेरीफाई थी चुकी आहे जेके इनशाला उहा जेके आहे सिंध बैंक सां अॼु असां शेयर कंदासीं त इनशाला जेके बि ऑनलाइन जा जेके बि फार्मरनि जा उहे डेटा भरियल आहे ऐं जेके रेवेन्यू डिपार्टमेंट खां वेरीफाई थी चुकी आहे उहा अॼु रवानी थींदी इनशाला उहे 15 ॾींहंनि जे अंदरि सिंध जे आबादकारनि खे जेको आहे बेनज़ीर हारी कार्ड हैंडओवर थी वेंदा जिन जी डेटा वेरीफाई थी चुकी आहे। अच्छा ॾाढो सुठो दोस्तो तव्हांजो सवाल हो त साईं हारी कार्ड लाइ भलाई अप्लाई कयो आहे एग्रीकल्चर वारनि वटां क्लियर थी विया मुख़्तियार कार्ड वटि आहे अञा दोस्तो बिल्कुलु सही आहे तव्हांखे सदाम साहब जवाबु ॾिनो त बिल्कुलु उते बि जेको आहे सतो फॉर्म वेरीफाई थिए थो तव्हांजो खातो चेक थिए थो उन खाते चङी तरीक़े सां जांच पड़ताल करे मुख़्तियार कार्ड ऐं LRD वारा पोइ वरी असांजो जेको DG ऑफिस में सेल आहे उते पुॼे उते वरी तस्दीक थिए थी छंड थियण थिए थी पोइ अॻियां वञो। अच्छा सदाम साहब ॿियो हिकिड़ो सवाल हले पियो स्क्रीन ते त जिन फार्मरनि जो खातो मुख़्तलिफ़ तपनि में आहे छा उन जा मसइला कीअं हल थींदा? सही हाणे जिन आबादगारनि जो जेको आहे उहो जेकॾहिं ज़मीन ॿिनि खातनि में आहे त हारी कार्ड त असां हुनजो हिकिड़ो ई ठाहींदासीं जेकी हुनजी ज़मीन आहे उहा टोटल ठही वेंदी
बाक़ी हाणे सिंधी जेके ॿियूं बि सब्सिडीज़ जेके अचनि थियूं उन्हनि जो असांजा आबादगार जेके आहिनि उहो त अलॻि सां फार्म भरींदा। बाक़ी हारे कार्ड में हाणे जेके बि असांजो सब्सिडीज़ ईंदियूं जिन बि आबादगारनि जा कार्ड ठही चुका आहिनि उन्हनि खे उहा रिन्यूमरेशन जे हिसाब सां हुजे या इम्प्लीमेंट जे हिसाब सां हुजे उहो हाणे बेनज़ीर हारे कार्ड ई उन्हनि जे लाइ इस्तेमालु थींदो। ॾाढो सुठो। अच्छा साईं, इन में तव्हां ॾाढो सुठो क्वेश्चन कयो था। अच्छा, इन में आबादगारनि खे कहिड़ा कहिड़ा बेनिफिट मिली सघनि था? साईं, हींअर हिकिड़ो वॾे में वॾो बेनिफिट त सिंध जे आबादगारनि खे इहो मिलियो आहे जेको असांजो वीट प्रोग्राम आहे जिन जा टाइम सां जेके आहिनि हारी कार्ड ठही विया ऐं जिन आबादगारनि पंहिंजो जेको आहे जल्द खां फार्म भरियो त उनखे बेनज़ीर हारी कार्ड में पेमेंट मिली आहे, उहा पेमेंट पंहिंजी कढाए चुका आहिनि। उन खां पोइ वरी असांजो हिकिड़ो ॿियो प्रोग्राम बि जेको आहे हाणे लॉन्च थींदो इंशाअल्लाह जेको आहे उहो सारियुनि जे आबादगारनि खे असां वीट जे प्रोग्राम वांगुरु ई मुस्तफ़ीज़ कंदासीं त जिन आबादगारनि जा वरी टाइम सां कार्ड ठही विया आहिनि या जिन जा प्रोसेस में हाणे आहिनि उन्हनि खे बि मिलंदा त जॾहिं उहे वरी हाणे पंहिंजे वीट हुनजो राइस जो जेको प्रोग्राम ईंदो सारियुनि जो त जॾहिं उहो पंहिंजो फार्म भराइनि त उहे पंहिंजे बेनज़ीर हारी कार्ड जी जेकी हुनजो अकाउंट ठहियो आहे या उनजी डिटेल उन्हनि वटि मौजूदु आहे त उहा लिखाईंदा त इनशाला उन्हनि खे पेमेंट जेकी आहे उन्हनि जे सूरत में मिलंदी। बाक़ी हाणे मुख़्तलिफ़ ॿियूं बि जेके असांजे ज़राइत जूं जेके हाणे स्कीम्स आहिनि इनशाला उन्हनि में कुझु इम्प्लीमेंट हूंदा, ट्रैक्टर्स वग़ैरह आहिनि या जेका लेज़र लेवलर आहिनि या ट्रैलियूं आहिनि इहे बि जेको आहे बेनज़ीर हारी कार्ड जे थ्रू ई हलंदियूं या वरी जेको आहे जेको एग्रीकल्चर जे हिसाब सां लोन वग़ैरह अचनि था उहे बि आबादगार खे इन जे हिसाब सां मिलंदा। ऐं ॿियो हिकिड़ो सिंध गवर्नमेंट उन ते बि कमु करे पई क्रॉप इंश्योरेंस ते त इनशाला ताला जेके बि असां वटि कुदरतियूं जेके आहिनि वबा कॾहिं अची थी वञे, कॾहिं बारिश जे सूरत हाल में अची थी वञे या कॾहिं कंहिं डिज़ीज़ जे हवाले सां अची थी वञे या असां वटि 2019 में माकड़ अची वई हुई त उनजे हिसाब सां सिंध जे आबादगारनि खे नुक़सानु पहुतो हुयो त अहिड़े क़िस्म जूं जेकॾहिं असां वटि वबाऊं अचनि थियूं त असांजा जेके आबादगार आहिनि सिंध जी जेकी हुकूमत आहे या कंहिं बि क़िस्म जो को बि उन्हनि खे बेनिफिट ॾियणु चाहींदी त उहो बेनज़ीर हारी कार्ड जे ज़रिए ई उन्हनि खे हाणे जेको आहे मिलंदी। ऐं हीउ हिकिड़ो सिंध जे आबादगारनि जे लाइ हिकिड़ो वॉलेट अकाउंट आहे त माना गवर्नमेंट जूं जेके बि सब्सिडीज़ हूंदियूं हाणे उन जे थ्रू ई उन्हनि आबादगारनि खे मुस्तफ़ीज़ थींदियूं। ॾाढो सुठो सदाम सभी मुख़्तलिफ़ आबादगारनि जा मुख़्तलिफ़ सवाल आया पे त असांजो हाणे हारी कार्ड मिलंदो छा तव्हां तमामु क्लियर सम्झाए छॾियो त केतिरनि माण्हुनि खे दोस्तो मिलणा आहिनि, उनजो प्रोसीजर छा आहे ऐं उनजी हारी कार्ड जा का डेडलाइन कोन्हे, तव्हां पाण रजिस्टर कराए सघो था या ऑनलाइन रजिस्टर कराए सघो था या असांजो वेझे जेके असांजो ज़रिए तोसील ऑफिसूं आहिनि उन सां तव्हां राब्तो करे सघो था। एग्रीकल्चर जे वटां जेके तव्हांजा वेरीफाई थी विया आहिनि लैंड रिवेन्यू वारनि वटि आहिनि उते जेका वेरिफिकेशन जी मरहले में जीअं थींदा तव्हांखे मैसेज ईंदो उन लाइ अव्हांखे थोरो वेट या इंतज़ारु करणो पवंदो। इन में को बि ॾुखियाई कोन्हे। अच्छा सदाम सभु कुझु वरी अचनि था त असां जेका असां शनाख़्ती कार्ड जो हिकिड़ो नंबर ग़लति आहे, हाणे इहा करेक्शन कयो, इहो करेक्शन जो अख़्तियार कीअं वठा आहे? साईं हाणे इन जो करेक्शन जो जेको इख़्तियार आहे उहो ईअं ई आहे त जेके असांजे ज़िले जूं जेके ऑफिस आहिनि जंहिंमें असांजो एडिशनल जेको आहे डायरेक्टर वेहे थो त उहे आबादगार जेके आहिनि पंहिंजी एप्लीकेशन जेको आहे उते जमा कराईंदा त माना हीअ जेकी असांजी NIC आहे उनजो हिन आख़िरी डिजिट में जेको आहे मसइलो आहे या किथे विच जे डिजिट में जेको आहे उहा माना चेंज थी थो वञे त उहा एप्लीकेशन लिखी एडिशनल डायरेक्टर वटि जमा कराईंदा ऐं एडिशनल डायरेक्टर जेको आहे उन ते लेटर ठाहे करे उहो जेको आहे सिंध बैंक जी जेकी ब्रांच आहे उहो उनखे बि कापी मोकिलींदो ऐं हिकिड़ी कापी जेके आहे उहा असांजे हेड ऑफिस सां जेको आहे उहो मोकिलींदा आहिनि। वरी उनते असां ई हितां जेको आहे उहो DG ऑफिस मां उन ते एक्शन खणंदो आहे जेकी सिंध बैंक वटि वेंदी आहे पर उन में बि कुझु जेको आहे प्रोसेस लॻे थो, थोरो टाइम लॻे थो ऐं जीअं ई उहा तव्हांजे डिस्ट्रिक्ट मां कंप्लेन माना तव्हांजी दर्ज थिए थी त उहा सिंध बैंक ताईं तव्हांजे टाइम सां पुॼी वञे थी त उन में थोरो उहो वर्किंग कनि था, उनखे NIC खे करेक्ट कनि था। वरी उनखे करेक्ट करण खां पोइ वरी उहो NIC तव्हांजो बेच में लॻी थो वञे। पोइ जेके सिंध बैंक में मुख़्तलिफ़ जेके बेचूं आहिनि उहो उन्हनि बेचुनि जे हिसाब सां तव्हांजो NIC उते लिस्टुनि में जेको आहे हलंदो ईंदो पोइ उन में थोरो असांजो जेको आहे कुझु ॾींहं लॻी था वञनि ऐं उन्हनि आबादगारनि खे जेकी आहे उहा थोरी तकड़ जेकी आहे न करणु खपे, टाइम सां उन्हनि खे उहा शइ पंहिंजी मिली वेंदी। पर जेके असांजा NIC अॻ में जेको आहे सिंध बैंक जे हिकिड़े बेंचुनि जे जेके प्रोसेस में लॻल आहिनि पर उन्हनि ते जेको आहे वर्क थींदो आहिस्ता आहिस्ता जेको आहे ही बेंचूं उन्हनि ते जेको आहे वर्किंग जे लाइ स्टार्ट जेको आहे सिंध बैंक में उन्हनि लाइ थी थो वञे। ॾाढो सुठो साईं, तव्हां दोस्तनि खे मुख़्तलिफ़ पॉइंटूं जेके हुयूं। अच्छा हिकिड़ो हिन असां सवाल लिखियो गुलाम नबी ब्रोई साहब जो, ही गुलाम नबी ब्रोई साहब चवनि था त मूं हारी कार्ड लाइ अप्लाई कयो, मैसेज अची वियो, अञा ताईं हारी कार्ड न पहुतो, इन जे लाइ थोरो सर इन जे लाइ आहे त हाणे बैंक जा जेके आहिनि न उहे मैसेज अचनि था ॿिनि तरीक़नि जे लाइ। पर हाणे छा आहे त हिकिड़े आबादगार खे जॾहिं मैसेज अचे थो त तव्हांजो बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे उहो मिसाल तौर कंजारियो में अची वियो आहे या मीरापुर में अची वियो आहे या खेरपुर में अची वियो आहे त इन जो पहिरियों जेको हुनजो मैसेज अचे थो उहो अचे थो अलर्ट जे लाइ त तव्हांजो बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे फलाणे ब्रांच में अची वियो आहे। पर हू जेको आहे असल में प्रिंटिंग जे प्रोसेस में हूंदो आहे, माना उहो सिंध बैंक जे हेड ब्रांच में हूंदो आहे ऐं उहो प्रिंट थींदो आहे ऐं जीअं ई तव्हांखे जेको आहे उहो उन ब्रांच मां जॾहिं निकिरी करे ऐं सिंध बैंक जी जेकी तव्हांजी ब्रांच तव्हां हुन में भराई हूंदी उन में नालो लिखियो हूंदो, जीअं ई उते पहुचे थो त उते असांजे एग्रीकल्चर जा नुमाइंदा बि वेठा आहिनि ऐं सिंध बैंक वारा जेके आहिनि उहे पाण ई जेके आहिनि उन्हनि हारी खे जेको आहे कॉल कनि था त तव्हांजो जेको आहे बेनज़ीर हारी कार्ड जेको आहे अची वियो आहे ऐं तव्हां पंहिंजो जेको आहे रिसीव कयो। ही मैसेज जेके असांजे आबादगारनि खे अचनि पिया उहे सिर्फ़ु उन्हनि खे अलर्ट करण जे लाइ अचनि पिया त जीअं तव्हांजो बेनज़ीर हारी कार्ड आहे उहो अची वियो आहे ऐं तव्हां अलर्ट में रहो ऐं आबादगार परेशान न थियनि ऐं हू पंहिंजे शहर में उहो ई जेको आहे असांजो आम आबादगार पंहिंजे माना ज़राइत
जे कंहिं माना जेको आहे इनपुट वठण जे लाइ वञे थो या पंहिंजे घरेलू कमकार जे लाइ वञे थो, उते बैंक में जेकॾहिं हू थोरो पुछा करण वञनि था, जेकॾहिं हुननि जो कार्ड अची वियो आहे त पंहिंजो खणी अचनि, जेकॾहिं कार्ड हुननि जो नथो अचे त हू थोरो सब्र कनि ऐं सिंध बैंक वारा हुननि सां पाण ई कॉन्टेक्ट में अची करे हुननि खे जेको आहे नज़र हारी कार्ड हुननि खे मिलंदो, परेशानी जी का ॻाल्हि कोन्हे का। साईं गुलाम नबी साहब, तव्हांजो जेको सवाल हो त मूंखे रिप्लाए करियो, उहो तव्हांजे सवाल जो सदाम साहब जेको आहे सो मुकमल तव्हांखे जवाब ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह हाणे ताईं जेके बि असांजा आबादकारनि जा सवाल असांजे आबादकार हेल्पलाइन ते आया, जेको स्क्रीन ते हले पियो 03111646111, इन ते असांजा आबादकार हेल्पलाइन ते असांजा ऑफिसर जेके आहिनि से मौजूद आहिनि, अवां सां राब्ते लाइ वरी को कंप्लेन हुजे, को कॉल हुजे त अवां हुन ते करे सघो था। अच्छा दोस्तों, कुछ दोस्त ये शिकायत कनि था त हेल्पलाइन वारा असांजी फोन अटेंड नथा कनि। दोस्तों अटेंड न करण मक़सद इहो कोन्हे त कंटिन्यूअस हिते जेको आहे सुबुह खां वठी कंटिन्यूअस कॉल हले पई। इहो जेको आहे सो कॉल जो फ्लो एतिरो स्पीड में आहे त तव्हां ॾिसंदव त असां वेठा आहिनि हेल्पलाइन ते, उहे असां कंटिन्यूअस अटेंड कंदा रहनि था। इन में तव्हां ट्राई कंदा रहो, छाकाणि त फ्लो जेको आहे सो कॉल जो पूरी सिंध मां अचे पियो स्पीड सां, त उन मां जेको वारे वारे सां अटेंड थींदी पई वञनि, त उन्हनि जी इहा शिकायत न करणु खपे, बल्कि उन कॉल सेंटर जे नंबर ते जेको आहे सो बार बार ट्राई करण खां पोइ असां उन्हनि खे जेको आहे जेको उन्हनि जो मसइलो हूंदो उहो हल कंदासीं, न त पंहिंजी वेझे ज़िलनि ऐं तालुकनि में असां ज़रिए तोसीअ जो ऑफिसूं मौजूद आहिनि, उन्हनि सां राब्तो कनि, वधीक तव्हांजी रहनुमाई करे सघनि। सदाम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हवालदारनि खे टाइम ॾिनो। दोस्तों ईअं ते प्रोग्राम पूरो थियो। पंहिंजे मेज़बान भाई कुरैशी खे ऐं असां सदाम फ़िज़ा जे साथ प्लानिंग ऑफिसर खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत हुजे।